अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। अॼु असांजो सवाल आहे परसेंटेज जे मुतालिक़। सवाल आहे अली obtained 560 marks, his percentage is 80%, find his total marks। सवाल चवे थो त अली जा जेके खयल मार्कूं आहिनि उहे 560 आहिनि ऐं उनजी जेको परसेंटेज आहे उहो 80% आहे। हाणे फाइंड कंदासीं, ॻोल्हींदासीं छा टोटल मार्क्स ॻोल्हींदासीं त अलीअ जा जेके टोटल मार्कूं आहिनि उहे केतिरियूं आहिनि। फस्ट ऑफ ऑल असांखे जॾहिं हिन टाइप जा सवाल मिलनि जंहिंमें असांखे ऑब्टेन मार्क्स बि गिवन हुजे, उनखां अलावा परसेंटेज बि गिवन हुजे, जॾहिं टोटल मार्क्स असांखे फाइंड करिणो पए त असां कहिड़ो फार्मूलो जेको आहे त अप्लाई कंदासीं। सभ खां पहिरीं फार्मूलो सम्झो। असां सभ खां पहिरीं ऑब्टेन मार्क्स लिखंदासीं। ऑब्टेन मार्क्स उनखां बाद में 100 सां मल्टीप्लाई कंदासीं। उनखां बाद में जेको जवाबु ईंदो उहो परसेंटेज सां छा कंदासीं, डिवाइड कंदासीं। सो ही फार्मूलो आहे। हाणे अचो त हिन फार्मूले तहत असां हीउ जेको सुवालु आहे हिनखे सोल्व कयूं था। हाणे अप टू ऑब्टेन मार्क्स केतिरा आहिनि? अली जा 560 ऑब्टेन मार्क्स आहिनि। असां हाणे फार्मूले तहत जेको पढ़ी आयोसीं त हाणे असां सभ खां पहिरीं ऑब्टेन मार्क्स रखंदासीं। ऑब्टेन मार्क्स आहिनि 560। उनखां बाद में मल्टीप्लाई कंदासीं छा, 100 सां। अचो त हाणे 560 खे जेको आहे मल्टीप्लाई कयूं था 100 सां। सो 0 0 सां मल्टीप्लाई थींदो 0 0 0 सां, 0 क़ैदत सां मल्टीप्लाई थींदो त बि 0। सो हाणे 1 0 0, 1 6 6, 1 5 5, यानी जवाबु जेको आयो 56,000 जवाबु आयो। हाणे जवाबु असां हिते लिखंदासीं 56,000। हाणे फार्मूलो छा थो चए, हिन ॿिन्हिनि ऑब्टेन मार्क्स 100 सां ज़रब करण खां बाद में असां 80% सां छा कंदासीं, डिवाइड कंदासीं। सो अचो त हाणे 56,000 खे 80 सां जेको 80% आहे उन सां डिवाइड कंदासीं, असांखे जवाबु मिली वेंदो 56,000 डिवाइडेड बाय 80। सो हाणे 80 जो खोड़ो 560 ते 7 दफ़ा वेंदो। सो 560 मां 560 माइनस के जवाबु आयो 0। हाणे लाहींदासीं 0, खोड़ो नथो लॻे, ॾींदासीं 0 हिते। सो हीअ बि 0 लाहींदासीं, खोड़ो नथो लॻे, असां 0 ॾींदासीं। यानी अली जा जेके बि टोटल मार्क्स आहिनि, यानी अली जा जेके बि टोटल मार्कूं आहिनि उहे 700 आहिनि। त हिन क्वेश्चन खे असां हल कयोसीं। अगरि तव्हांखे बि अहिड़े क़िस्म जा सवाल मिलनि कंहिं बि टेस्ट में, या कोई बि उस्ताद तव्हांखे हिन टाइप जा सवाल ॾिए जंहिंमें तव्हांखे परसेंटेज बि गिवन हुजे, ऑब्टेन मार्क्स बि गिवन हुजे, त तव्हां टोटल मार्क्स कीअं लहंदव, सो फार्मूलो ही आहे। सो यादि रखी छॾियो। हिन जेको आहे फार्मूले तहत तव्हां टोटल मार्क्स जेको आहे त ॻोल्हे सघो था पिया। सो वीडियो सुठो लॻे त लाइक कमेंट ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ताकी हर नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।